अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। माज़ीअ जे हुक्मराननि लंदन जे अहिड़नि इलाइक़नि में मिल्कियतूं वरितियूं आहिनि जिते बरतानवी वज़ीर अज़म बि मिल्कियत ख़रीद नथो करे सघे। वज़ीर अज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ी ग़रीब तबिके खे मथे अचण सां थींदी। माज़ीअ में बलोचिस्तान ॾांहुं ध्यानु न ॾिनो वियो, हाणे असां उते तरक़ियाती मनसूबा जोड़िया आहिनि। नून लीग जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कराइण ऐं FIA जे अॻूणे DG बशीर मेमण जे इंकिशाफ़नि खां पोइ मामले जी जाच लाइ जुडिशनल कमीशन जोड़ण जो मुतालिबो करे छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त वज़ीर अज़म ऑफिस में सुप्रीम कोर्ट जे मौजूदा जज ख़िलाफ़ साज़िश कई वई। अदलिया मामले जो नोटिस वठे नून लीग जो सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त बशीर मेमण जा इंकिशाफ़ मुंहिंजे मौक़िफ़ जी ताईद आहिनि। साबित थी वियो त नेब ऐं नियाज़ी गठजोड़ पाण में आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर सरताज गुल चयो आहे त मरियम नवाज़ नाकामियुनि सबबि ज़हनी दबाव जो शिकार आहे। बशीर मेमण नई नौकरीअ जी ॻोल्हा में आहे। मरियम सबबि नून लीग जो सियासी मौत थी चुको आहे। कमल शोबिज़ चयो आहे त शहज़ाद अकबर बशीर मेमण खे लीगी नोटिस मोकिले छॾियो आहे। मरियम नवाज़ जंहिं ॻाल्हि ते हैरत जो इज़हार करे रही आहे उहा संदसि घर जी कहाणी आहे। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां कणक जो घटि मुक़ररु करण ते वफ़ाक़ी हुकूमत मथां सख़्त तनक़ीद। बिलावल चयो आहे त हुकूमत पर ॾेह मां ₹2700 कणक ख़रीद करे पई। मुल्क जे हारियुनि खे ₹1800 इमदादी क़ीमत ॾियणु मज़ाक़ न आहे त ॿियो छा आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान अपोज़िशन इत्तेहाद खे बचाइण लाइ सरगर्म। सुभाणे रिथियल PDM जो सरबराही इजलास ईद ताईं मुलतवी। मौलाना फज़लुर रहमान जे मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टीअ जे मरकज़ी अॻुवाननि खे सब्र करण जी दरख़्वास्त। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ईद खां पोइ पहिरियां खां वधीक ताक़त सां हुकूमत ख़िलाफ़ मैदान में ईंदासीं। सकरंड वेझो ॻोठ हमज़ा ख़ान चांडियो जे रहवासी मंठार अली वलद मोहम्मद आचर चांडियो खे अगवा करण खां पोइ गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतला मिलण ते माली जलबाणी ऐं सकरंड पुलिस वाक़िए जी जाइ ते पहुची वई। क़त्ल जो सबबु पसंदि जो परणो ॿुधायो पियो वञे। अठहठमोरी शहर में अली गुल बिरोईअ जे तरफ़ां हिकु पुरवकार इफ़्तार पार्टीअ जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें शहर जे मुअज़्ज़िज़ीन शहरी एक्शन कमेटीअ जे चेयरमैन मौलाना रज़ा मोहम्मद बेंगल, वॾेरो हुज़ूर बख़्श बिरोई मौलाना मोहम्मद अली ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। ऐं मौलाना रज़ा मोहम्मद बेंगल चयो त हिन भलारे महीने में इफ़्तारीअ जे वक़्तु ख़ासि करे कोरोना वबा जे ख़ात्मे लाइ दुआ घुरी वञे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन मूज़ी मर्स मां असांजी जान छॾाए। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ में फ्लैग मार्च जे दौरान पुलिस ऑफिसरनि जे तरफ़ां मुसाफ़िरनि ऐं शहरनि में मास्क तक़सीम कया विया ऐं गॾु एहतिजाजी तदबीरुनि ते अमल दरामद कराइण जी हिदायत पिणु कई वई ऐं अवाम खे अपील कई त हीउ मूज़ी मर्ज़ आहे जेको दुनिया में वॾी तेज़ीअ सां फहिलिजी रहियो आहे, उन लाइ SOPs ते अमल कनि। मोरो दर्स शाख ते हथियारबंदनि जे परवेज़ चांडियो खां मोटर फोड़ जी कोशिश, मज़ाहमत करण ते खेसि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।